मुखे कुत्ते के कारण वाला बिस्किट दे खाई दे पैक करे दी। दोस्तों ये ॾिसो असांजूं जेके कोचूं आहिनि न ईअं साफ़ थींदियूं अथव। सारी दुनिया का बोझ हम उठाते। हेठां बि छोकिरो अथव, हे ॾिसो हे बि छोकिरो आहे। हाणे इन जे मथां बीठो आहे, मथां हे। हाणे इहो कोच वीचारो साफ़ थो करे। सलाम आहे इन्हनि खे, इन्हनि सां थोरो ॻाल्हाइणु खपे यार, मूंखे लॻे थो। भाई रोज़ ये कंदा हो यार? मजबूरी में यार, हेठ में बेचारे साह थो कढे। तूं नालो छा अथई? हाँ इकरार। इकरार। ये तो तू दिलेर आहे, ठीकु आहे, तोखे अलाह साईं ताक़त ॾिनी आहे, दिलि जी ताक़त ते तूं कमु थो करी। पर मथे तां जॾहिं बि थोरो थी वञे न दुश्मनी, थोरो परते थी वञे, पाण ई हुनखे सबक़ु मिली वेंदो। ठीकु आहे? तुंहिंजो नालो छा आहे? हा अथई? मतां कहिड़ो अथसी, पोइ तोखे न छॾींदासीं, सम्झी वएं? पर सुर 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 थोरो हेॾा सुर। दोस्तो हीउ ॾिसो यार, महिनती ने ॿई भाइर महिनती। पाण कहिड़ो ज़ात आहे? मारे छॾी कसम आहे ख़ुदा जो, सफ़ा मारे छॾी। अब मुंहिंजो नालो बि इमरान चांडियो अथई, साम्हूं शोरूम अथई। हा बसि चांडिया, अॼु असां दुनिया खे ॾेखारे छॾियोसीं चांडिया केतिरा महिनती हूंदा आहिनि। फेसबुक ते न, यूट्यूब ते चाढ़ींदुमि, टेंशन न वठि। फेसबुक ते न वेंदो, यूट्यूब ते वेंदो। ऐं असांखे शर्म न करणु खपे पंहिंजी महिनत सां, सम्झे न? तुंहिंजो नालो छा आहे? फरहान। दोस्तो चांडिया अथव हे ॿई, ॾिसो चांडिया केतिरा महिनती आहिनि। माइट अथव मुंहिंजा, ज़ात भाई अथव। हे सॼी गाॾी खे ईअं साफ़ कंदा। दोस्तो अहमद मेमन हीरो थी विया हुआ सफ़ा। हे ॾिसो त अॼु त बाक़ाइदा वॉलंटियर जी टी शर्ट पाया हुआ ऐं बाइक ते हीरो वांगुरु आयो आहे। हे दोस्त बि असां सां वेठो आहे, राति गानो ॿुधायो। कहिड़ो गानो ॿुधायो हुआ? ये शाम मस्तानी मदहोश थी जाए। तुंहिंजो मुक़ाबिलो राति असलम भुट्टे सां हुयो, पर असलम भुट्टो साईं सीनियर माण्हू अथई। सीनियर और जूनियर में फर्क आहे। ये हो जाए तो हर कोई उस्ताद बैठे हो जाए। हे ॾिसो वाह, हे असां मां हिनखे शुरतो चवंदो आहियां। वॉलंटियर जी टी शर्ट पाया हुआ, शुरतो अंग्रेज़ लॻो पियो आहे सफ़ा, ऐं बाकू जी तयारी में लॻो पियो आहे सफ़ा। ॻाढ़ो थींदो थो वञे, हिते ई बाकू करे छॾियो अथई असांखे हिन। त हे छोकिरो थींदो थो वञे, असां पोता थींदा था। वाह जी, पेट पाती थी शुरतार। बक्कू पप्पू, असांखे हुते पप्पू खपे। बसि फ़ाइदो तो में ई आहे न, पोइ असांखे। भली हिकिड़ी टिकटॉक ठाही आहे हाणे चांडे ऐं असलम भुट्टे। अबा कहिड़ी टिकटॉक ठाही अथव ॿुधायो त भला, पहले त कयो। हीअ भाऊ कुत्ते के खाइण वारा बिस्किट अथई यार? वो कुत्ते के खाइण वारा बिस्किट दे यार, देर पियो थिए, मूंखे कुत्ते के खाइण वारा बिस्किट दे खाई दे पैक करे दी। यार भलो ठाहियो अथई यार, कमाल। दोस्तो ही गाॾी आहे सीरा। हे ॾिसो हे लिखियल आहे सीरा गाॾी आहे। 2 डोर थींदी आहे। हे 91 खां 97 ताईं आई आहे, उन खां पोइ आई कोन्हे। हे 2 डोर आहे। हिन त वाह जी संभाले रखी आहे, माना फर्स्ट क्लास। हे स्पोर्ट वाला हिनखे गाॾी चवंदा आहिनि। हिनखे खोले था ॾिसो, दरवाज़ा मथे निकिरंदा आहिनि। हे ॾिसो हे दरवाज़ा हिन जा मथे था थियनि। हे अंदरि हिन इंटीरियर आहे, फर्स्ट क्लास इंटीरियर आहे। 2 डोर आहे। ऐं पोइ त बि कैपेसिटी ही अथसि, ॾिसो हे ठहियल ई लुक ई हिन जो स्पोर्ट आहे मतिलबु न। ऐं अॻियां हे कीअं गाॾी बि मां तव्हांखे ॾेखारियां। अॻियां हे आहे, हे लुक हिन जो जेको आहे अॻियां हे। रिम विम बि फर्स्ट क्लास पियल अथसि, वॾा वारा। ऐं हे हिन जो अॻियां लुक आहे। हे इस्लामाबाद नंबर सां आहे गाॾी, QA लिखियलु अथसि इस्लामाबाद नंबर सां। हे अधे बि हिन जो ड्राइव मथे कयो आहे, ॾेखारियां थो तव्हांखे। हे ॾिसो हे हिन जो इंटीरियर आहे। हिन पासे बि ॾिसी छॾियो। हे टोयोटा मॉडल आहे, टोयोटा जो ई आहे, पर हिन जा दरवाज़ा ॾाढा सुहिणा था खुलनि, माना फर्स्ट क्लास गाॾी आहे। हिन जी क़ीमत जेका आहे हींअर बि, हे 91 मॉडल आहे, हिन जो हींअर बि क़ीमत जेका आहे तक़रीबन 18 खां 20 लख रुपया आहे। तक़रीबन 18 खां 20 लख रुपया हिन जी क़ीमत हाणे बि आहे। पर हाणे हिन अधे जी गाॾी हुन खां पुछी था वठूंसि। भाई ये कौन सा मॉडल है? ये 91 का मॉडल है, 10 की इम्पोर्ट है। 10 की इम्पोर्ट है, ऑस्ट्रेलिया से इम्पोर्ट है। अच्छा, तो ये शुरू से आपके पास है? 10 से। 10 से। अभी आपको इसके पैसे लगे हैं?
पैसे लगे हैं इसके, अभी 19 लगे हैं इसके। 19 लगे हैं। तो आपका कहाँ तक है फिर? 20 तक। 20 तक। अच्छा हाँ यार, ये गाड़ी 1.6 है ना? 1.6। हाँ इसका इतना ही है मेरे ख्याल में, इतना है, क्योंकि आजकल अभी तो इम्पोर्ट भी बंद हो गई बिल्कुल, बंद हो गई हाँ ना? ये बस 9 गाड़ियाँ आई हैं पाकिस्तान में। 9 गाड़ियाँ टोटल? 9 गाड़ियाँ। अच्छा, क्या नाम है आपका? राना आसिफ। राना असद, राना आसिफ अदा है। राना आसिफ जी गाड़िया है ॾिठी। अच्छा, इसकी कोई स्पेशलिटी यही है इसके विंडोज़ का, है ना? अच्छा, विंडोज़ के साथ इसका जो है सनरूफ भी है। सनरूफ इसके विंडोज़ के साथ है। हाँ, ये मतलब ऊपर से टोटल शीशा है, ये पूरा विंडो जो है इसका समझ लो सनरूफ ही है। हाँ, ये पूरा शीशा है दोस्तों। ये ॾिसो सॼो सनरूफ आहे हिन मथां सॼो। बरहाल ॾाढी ख़ूबसूरत गाॾी आहे। त हिन पार्ट्स जो पुछूं था, पार्ट्स मिलेसि थो अलाए नथो मिलेसि। हिन एंटी हे ॾिसूं, बॉनेट खुली वियो आहे। हे बॉनेट अभी तो मैं भी इस्लामाबाद से आई है। अंदरों भी साफ़ गाॾी आहे, अंदरों त सफ़ा साफ़ आहे। मतलब अञा त टिकलियूं लॻल अथसि, हे ॾिसो हे टिकली नहीं हिते लॻल आहे। नहीं ये लाइन वाइन में पूरी है, सही है, फर्स्ट क्लास है यार ये गाड़ी। दोस्तों कुल ही पाकिस्तान में नव गाड़ियूं नवन मां इहे हिकिड़ी तव्हांजे साम्हूं, पर इहे ॾाढी साफ़ आहे। इंजन रूम हिन जो जेको ॾाढो बहितरीनु आहे ऐं 1600 cc EFI आहे। गाॾी ॾे वियासीं त गाॾी ते रश लॻी वई आहे। हाणे सभई हुन गाॾी खे ॾिसनि पिया। हिन आउटलुक कंप्लीट ही आहे। 20 लखनि ते ॾे थो दोस्त। ऐं हीअ सुबुह इस्लामाबाद मां हिन महिल हिते पहुती आहे। सुबुह इस्लामाबाद मां हलियो, हाणे हिते पहुती आहे। इस्लामाबाद जो नंबर 10 ICT इस्लामाबाद क्यों है भली गाॾी। दोस्तों गर्मी वधी वई आहे, बैटरी लाइट 3 कलाक हली थी वञे, तो सोचा त बैटरी चेंज कयूं। डाइवो जी बैटरी आहे मूं वटि, पहिरियां बि इहा ई लॻल आहे। 165 है ना, 165 जी आहे। 2 पखा हलाए वेंदी आहे ऐं 3 कलाक तक़रीबन हली वेंदी आहे। हीअ बैटरी आहे, साल हिन जी वारंटी आहे, लिखियो पियो वारंटी, साल वारंटी आहे। ऐं मूंखां उहा पुराणी बैटरी वधी अथई, इहा ई बैटरी वधी अथई 12,000 ॿिया, मतलब टोटल नई न्यू कितने की है? 19,000। अबे बात तो करना यार, तू अभी पता नहीं क्या खा रहा है, पान खा रहा है। 19,000 की है ना? तो वो 7 की ले रहा है। हाँ 7 की ले रहा है। मेरे से थोड़ी रात ये बस फाइनली 500 कम कर लेना, सही है? 500। ये देखो यूट्यूब पे जा रही है, ये पड़ोसी है मेरा। 500 और बोलो, ये यूट्यूब पे जा रही है, उसकी कीमत भी देख लेना दोस्तों। ये असां प्यारो दोस्त आहे, बराबर में इन जो बैटरियुनि जी शॉप आहे, शोरूम जे। बस इहा बैटरी वरिती आहे, चए थो 7,000 मथां ॾे न, 7,000 हुन बैटरी तो कटे, 12 चए थो ॿिया ॾे। ॾिसूं था 500 रुपया घटि ॾींदासीं असां। दोस्तों ॾिसो शोरूम ते हिकिड़ी गाॾी कलर थी थिए, हे टैक्सी आहे, उहो ई उस्ताद कलर थो करे। मूंखे चई त यार थोरी देरि जे लाइ मां हिनखे कलर हणी वठां तव्हांजे शोरूम ते। मां चयो हणी वठ, सुठी ॻाल्हि आहे, कंहिंजे कमु अचणु खपे। हे कलर थी वई आहे। इन खां पहिरियों ॿियो कलर हुअसि, फिटियल हुयसि। हे ॾिसो दोस्तों, हे असांजे शोरूम जे भरिसां ई क्रिस्पी बाइट्स निकितो आहे। मतिलबु हिते पिज़्ज़ा विज़्ज़ा सैंडविच हर शइ मिलंदी आहे। भरिसां ई असांजो शोरूम आहे। हाणे अंदरि हलूं था, ॾिसूं था छा छा अथसि। फ़िलहाल त ख़ाली अथनि। और हे शइ हे बि अथसि, वाह, फ्रेंच फ्राइज़ बि अथसि। पचाइण जो सिस्टम हिन जो हिते आहे, आउटलुक हिन जो हिते आहे। तू बार बार मूंखे छो थो नज़र अचें? कल्ह ही किनो गानो गायो अथई। हे अदो वेठल आहे। भाईजान कैसे हो? ठीक ठाक मजे में। महीना हो गया, 2 महीने हो गए आपको, है ना? जी बिल्कुल, 1.5 महीना हो गया है। बाकी 2 महीना आप यहाँ पे गुजार लो। ये किसका पिज़्ज़ा? मेरा पिज़्ज़ा है ना भाई? दोस्तों असां हिकिड़ो पिज़्ज़ा ऑर्डर किया, मतलब यार घटि पैसनि में तो ॾे, हे 250 में तो ॾे। ऐं हे तिक्का फ्लेवर आहे। वाह जो सिस्टम अथसि यार। हे ॾिसो, ऐं हिन वटि हर शइ आहे, मशीनूं सभु अथसि। मसाला वसाला मथां ॾेखारे थो, हे हिन जा मसाला आहिनि जेके हिन में मिक्स कंदा आहिनि। चिकन कैनन का, हाँ कैनन की क्वालिटी अच्छी होती है। सारे हम लोग ब्रांडेड आइटम यूज़ करते हैं। डिपेड की सॉसेज होती हैं, शंग्रीला की सॉसेज होती हैं, डॉन की ब्रेड होती है हमारे पास, मैदा बेक पाउडर वगैरह का होता है। टोटल जो है ना ब्रांडेड आइटम लेके आए हैं इंशाल्लाह। आपको क्वालिटी और हाइजीन वगैरह टोटली आपको इंशाल्लाह मिलेगी। और लेट नाइट कब तक खुला होता है? सर जो वीकडेज के अंदर है 12 बजे तक, और वीकेंड्स के ऊपर सुबह 4 बजे तक।
दोस्तों ये राबिया सिटी में आहे, मतलब कमर्शियल 1 जे ॿाहिरां ई पेट्रोल पंप शेल जो साम्हूं ई अथसि उते आहे। हे तक़रीबन राति जो 3 बजे ताईं 4 बजे ताईं खुलियल अथव। हर शइ आहे हिन वटि, मतलब सफ़ाई सुथराई सां बि पचाइनि था, तेल वेल बि सुठो था यूज़ कनि, चिकन भी कैनन जी यूज़ था कनि, सफ़ाई सुथरा आहिनि। रेट बि जेको आहे नॉर्मल आहे, सही सभु हलिया विया। आख़िर में असां बचाऊं 3 ॼणा, अहमद ऐं मुनीर। अब मुनीर अब हे पाकिस्तान एक्सप्रेस बीठी आहे, असांजो इंतज़ारु पई करे, पर हाणे असां मोकिलायूं था सॼी संगत सां, वरी सुठी कचहरी थी अहमद भाई सां ऐं इमरान सां। हाणे ज़िंदगी रही त पोइ सुभाणे मुलाक़ात कंदासीं, ठीकु आहे न। तेसि ताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़। हे ॾिसो चिप्स जो नओं तरीक़ो दोस्तों आहे, पटाटो साॻो ई पर हिनखे रंग ॿिया ॾिना विया आहिनि।